जी नाज़रीन, न्यूज़ सां गॾोगॾु मालूमाती प्रोग्राम ॾिसंदा रहो सबको न्यूज़ चैनल। नाज़रीन अस्सलामु अलैकुम। नाज़रीन, जीअं त अॼु 17 जनवरी आहे, तव्हांखे असां हिकु अहम मालूमात सां आगाह कंदा हलूं था। सिंध आर्ट्स कॉलेज जो बुनियाद 17 जनवरी 1887 ईस्वी ते सिविल अस्पताल भरिसां बंदर रोड ते खटाई कंपाउंड जे बंगले में रखियो वियो। इहो बंगलो ॿिनि डिप्टी कलेक्टरनि दीवान शेवनदास ऐं दीवान टीकमदास जी मिल्कियत हो। सिंध कॉलेज जो इफ्तिताह लॉर्ड री कयो। इन बंगले में पहिरीं माड़ ते क्लास में हेठि प्रिंसिपल ऑफिस हूंदी हुई। सिंध कॉलेज जो पहिरियों प्रिंसिपल हिकु अंग्रेज डॉक्टर M.R. ब्राउनस्ली हो, जेको बुनियादी तौर इंजीनियर हो ऐं अॻिते हली खेसि एहसास थियो त हिन आर्ट्स कॉलेज में अची ग़लती कई आहे। वो कॉलेज भरिसां हिकु होटल में रहंदो हो। कॉलेज हिकु प्रिंसिपल समेत पंजनि प्रोफेसरनि सां शुरू कयो वियो, जंहिंमें 28 शागिर्दनि दाख़िला वरिती। अब्दुल प्याराम जेठमल जी देहांत खां पोइ संदन पुटनि दौलतराम जेठमल ऐं बोलचंद गिदूमल सिंध कॉलेज बोर्ड जी गॾिजाणी में 25,000 रुपया चंदो इन शर्त ते ॾियण जो राज़िपो ज़ाहिर कयो त कॉलेज जो नालो संदन वालिद दयाराम जेठमल सां मंसूब करे दयाराम जेठमल सिंध कॉलेज रखियो वेंदो। बोर्ड संदन आज क़बूल कई ऐं अहिड़े रीति साॻे ॾींहं खां सिंध आर्ट्स कॉलेज जो नालो DG सिंध कॉलेज पइजी वियो, जेको अॼु ताईं हलंदो रहे थो।